इंच पेन वाला माना उस लॻे पई लेकिन उस खां पोइ ॿार न उथे त सोचे सघिजे थो त केॾा ढीठ आहिनि सुम्हण जा। चङी उस निकिती पई आहे ॿाहिरि। हाणे हीअ टाइम 8:10 थिया आहिनि ऐं हींअर ई उथणु शुरू कंदसि वञी 8:45 बजे ॿार उथंदा मुंहिंजा। रोशनी कीअं पई चेहरे ते मुंहिंजी ऑनलाइन क्लास पई हले न ऑनलाइन ॾाढो बेज़ार करे छॾियो मूंखे। हिते हमज़ा साहब वेठो आहे लिटरली क्लास में वठिजे माण्हू वेही सुकून हिकु टीचर कैमरा खोलिया न तव्हां सभिनि खे अकल अचे त सुकून सां साफ़ सुथरा थी वियो। गंदी हालत में वेठा आहिनि बसि वठो क्लास डोर बंदि बि कयां। अस्सलाम वालेकुम, कीअं तव्हां सभु? उमेद थी कयां तव्हां सभु ठीकु हूंदा। जी मां ईंदो आहे सभु बिल्कुलु ठीकु आहियां। जीअं त इलाही टाइम खां पोइ पंहिंजो व्लॉग वग़ैरह ठाहियां पई। मूं तव्हांखे ॿुधायो त पंहिंजो थोरी तबियत बि सही न हुई, वरी ॿार बि घर में आहिनि त पोइ एतिरो टाइम मिले बि नथो कुझु बि करण जो। सो ख़ैर हीअं त ॿारनि जो पंहिंजो तयारु पिया थियनि, ऑनलाइन क्लास अथनि ऐं हिननि जी अॼु ऑनलाइन क्लास हूंदी। थोरो थोरो ॼण रिकॉर्ड कंदी रहंदसि, तव्हांखे ॾेखारींदसि छा पिया कयूं, कीअं पिया कयूं, छो पिया कयूं। सो बसि थोरी थोरी रिकॉर्डिंग कंदी रहंदसि, तव्हां बि ॾिसिजो मूंसां गॾु रहिजो। ऐं पंहिंजो अॼु ठाहियां पई पंहिंजो यखनी पुलाव। ऐं मूंखे यादि कोन्हे मूंखे कंहिं चयो त पंहिंजो असांखे रेसिपी ॾिजो। सो मूं ठाहियो पिए त मुंहिंजो मां पंहिंजो व्लॉग बि ठाहियां पई, रूटीन वग़ैरह ॾेखारणी पई। पंहिंजी पुलाव ठहे पियो त मुंहिंजो थोरो थोरो तव्हांखे विच में पुलाव ॾेखारे छॾियां त मां कीअं ठाहींदी आहियां। सो उहो बि अॼु ठाहींदसि, उहो बि ॾिसिजो। ऐं ॿार नाश्तो छा था कनि, नओं नाश्तो छा थी कयां, ऐं असीं छा था करियूं, हुननि जी पढ़ाई कीअं पई हले। सो बसि इन बारे में थोरो थोरो वीडियो ठाहींदी रहंदसि, तव्हां बि ॾिसिजो, मूंसां गॾु रहिजो। जीते ॿारनि जो नाश्तो तयारु थी वियो। हमज़ा साहिबु पराठो खाईंदो, इन शइ में देसी आहे, पराठो खपे हिनखे। ऐं ज़ैद लाइ पिज़्ज़ा ठाहियो हुओ, राति ठाहियो, सुन पहिरियों रखी छॾियो हुओ। ऐं हमज़ा जो तव्हां तयारु थी वियो, मूंखे बि ॾेखारे छॾियो। भई हमज़ा साहिबु तयारु थी वियो, हमज़ा जी पिया लॻो थोरो परे थी वञो, गंद पिया लॻो। हा सो तयारु थी आयो आहे हमज़ा। ऑनलाइन क्लास जो ॾिसो इहो नुक़सानु आहे, ॿिया इलाही फ़ाइदो आहे ख़बर कोन्हे। ईअं वठी बि वञे लेटी लिटरली क्लास में वठिजे माण्हू वेही सुकून हिकु टीचर कैमरा खोलिया न तव्हां सभिनि खे अकल अचे त सुकून सां साफ़ सुथरा थी वियो। गंदी हालत में वेठा आहिनि बसि वठो क्लास डोर बंदि बि कयां। हालत आहे ख़बर न आहे हिननि ॿारनि जी ऑनलाइन क्लास रखी छो आहे। पंहिंजो या त स्कूल बंदि करे छॾनि। कोविड वारो टाइम यादि अचे, कोविड में ॿारनि खे हो न त कोविड में ॿार प्रमोट थिया हुआ। शायदि हो बि नंढी क्लास में, 4th में हो, न 4th में कोन हो, ज़ेड 2 क्लास में हो। हा ज़ेड 2nd क्लास में हो त ज़ेड जी पहिरियों कोविड थियो, हुननि खे प्रमोट करे छॾियऊं। त ॿारनि खे थोरो घणो आसिरो त शायदि हिन दफ़े प्रमोट थी वेंदासीं, पर हिन त अहिड़ो कुझु कोन्हे। कल्ह गवर्नमेंट अनाउंस कयो त ॿारनि जी ऑनलाइन एग्ज़ाम थींदा, पर ऑनलाइन एग्ज़ाम थियनि या प्रमोट थियनि ॻाल्हि साॻी आहे, का एॾी ख़ासि पढ़ाई थिए कोन पई। ऐं जीअं तव्हां ॾिसो पिया ॿार कैमरा बंदि करे वेठा आहिनि, कैमरा खुलियल हुजे त पोइ बि थोरो ॿारनि खे अफ़ाल हुजे त ॿी का स्क्रीन खोले वेठा आहिनि, टीचर जी ॻाल्हि ॿुधनि पिया कोन पिया ॿुधनि। टीचर बसि पंहिंजो फ़र्ज़ु पूरो करे वयूं हलियूं, ऐं ॿारनि ते को फ़र्ज़ु आहे कोन पढ़ाई करण जो। सो बसि ॿारनि जी ईअं ई पढ़ाइयूं हलनि पियूं। जी ॿारनि जो नाश्तो थी वियो, हाणे पाण नाश्तो कंदसि। मूंखे नाश्तो सुकून सां करिणो हूंदो आहे। सो फ़िलहालु तव्हां पंहिंजो खाईंदसि। मां राति जो पुसाए रखे थोरा मुनक ऐं बादाम वग़ैरह आहिनि, 5 मुनक आहिनि, 5 बादाम आहिनि, 5 लाजा गंज। मुंहिंजी सभु शयूं 5 हूंदियूं आहिनि। सो मां ही पंहिंजो बादाम खाईंदसि। या मां चिया सीड जो पाणी राति जो पुसाए रखंदी आहियां, मतिलबु चिया सीड पाणी में पुसाए रखंदी आहियां। सो ईअं इहे पंहिंजो पीअंदसि ऐं हुन खां थोरी देरि खां पोइ पंहिंजो नाश्तो कंदसि। नाश्तो ॾिसो ॼाऊं कहिड़ो शाही थी कयां, तव्हांखे ॾेखारियां थी। जी त हीअ मुंहिंजो शाही नाश्तो। हीअ मां पराठो ठाहियो आहे हल्को गिहु लॻाए करे। ऐं हीअ मां ठाही हुई कल्ह आचारी वाङण ठाहिया हुआ, सो ॾाढा सुठा थिया हुआ, थोरा खटा खटा स्पाइसी। सो मूंखे मॉर्निंग में इन तरह जी शयूं ॾाढियूं वणंदियूं आहिनि। करेला हुजनि, वाङण हुजनि, गोभी हुजे, ॾाढो शौक़ु सां खाईंदी आहियां। सो बसि इहो हींअर इहो नाश्तो कंदसि। यखनी पुलाव में जेको सामान वेंदो, जिनी पोटली जेकी ठहंदी आहे, उनमें बसि मां हीअ शयूं विझंदी आहियां। इन में धाणा आहिनि, पंहिंजो सौंफ़ आहिनि, इहे ॿई अधु टेबल स्पून आहिनि। जेतिरो मुंहिंजो 1 किलो गोश्त आहे, मुंहिंजो 1 किलो गोश्त आहे, तुंहिंजे हिसाब सां मां थोरी थोरी विझंदसि। जेतिरो गोश्त तव्हांजो वधीक हुजे, किलो 2 किलो जे हिसाब सां क्वांटिटी वधाए छॾियो। उन खां लाइ थोरा ई पंहिंजो कारा मिर्च आहिनि, हिकिड़ो फूल बादियान आहे, हिकिड़ो में फूल बादियान विझंदसि, ऐं थोरा पंहिंजो लौंग आहिनि, ऐं हिकिड़ो वॾो फोटो जेको आउं पंहिंजो
कुटे पोइ विझंदी आहियां ताकी हिन जा दाणा ॿाहिरि अचनि त ख़ुशबू अचे। त बसि हीउ सॼो मसालो आहे जेको हिन जे अंदरि वेंदो ऐं इहो मां भरींदसि हिन जे अंदरि। मूं वटि पोटली छोटली कोन हूंदी आहे त हीअ मां पंहिंजो टीमो तां घुरायो हुयो, इन जे अंदरि विझी करे ऐं पंहिंजो ठाहींदी आहियां त अलहमदिल्ला सुठो थी वेंदो आहे। ऐं जो खुलण जी टेंशन बि कोन हूंदी आहे त को खुलंदो या छा, सुठो आहे इलाही। ऐं इन मां ख़ुशबू बि जाम निकिरंदी आहे। इनखे तव्हां हैंग कयो या की तव्हां पूरो पाणी में छॾियो, तव्हांजी मर्ज़ी आहे। जी पोट में वेंदासीं असीं गोश्त में वेंदो हिकिड़ो वॾो बसर ऐं थोरा पंहिंजो थूम वग़ैरह उहा वेंदी। उनखां पोइ असांजी गरम मसालो जेको असां ठाहियो हो ऐं हैंग कोन थी की असां पूरो विझी थी छॾियूं। विझंदासीं गरम पाणी सां त जल्दी तयारु थी वेंदो। एतिरो पाणी विझिजो पंहिंजो यखनी बि तयारु थी वञे, असांजी यखनी बि चङी थी वञे, उन खां अलावा असांखे पंहिंजो असांजो गोश्त बि ॻरी वञे सही नमूने। त मां 1.5 लीटर विझो आहे फ़िलहाल त। छॾे ॾींदासीं बसि। कैमरा खुलियल आहे? कैमरा खुलियल आहे? हा त बसि ठीकु आहे। कैमरा खुलियल त माना ज़ैद अगरि मथे वेठो आहे त माना कैमरा खुलियल आहे, ऐं अगरि हिते पियो आहे ज़मीन ते त माना कैमरा बंदि आहे। सो हीअ छो कढी रखी हुई। हाँ चल जो पढ़ो ठीक है पढ़ो ठीक है पढ़ने में भाई ऐं जॾहिं कैमरा खोलाए रखनि न टीचर त ॿार बि शायदि पढ़ी वठनि। ऐं हमज़ा जी एक्टिविटी हमज़ा कोई कोन थे गया चुप कर पढ़ो भाई हाल रस्तो पियो। हमज़ा जी एक्टिविटी थी हुई कहिड़ो डे हो वर्ल्ड हेल्थ। हमज़ा टीचर ॻाल्हाए वेठी कुझु वर्ल्ड हेल्थ जो। सो ही हमज़ा ही ड्राइंग ठाही आहे। सो मूंखे ॾाढी ख़ुशी थी को हमज़ा खे ड्राइंग मूंखे लॻंदो ठाहिण ईंदी कोन्हे पर हमज़ा इलाही सुठो ठाहियो आहे। चए थो मम्मा सर्कल मां हिन सां ठाहियो आहे। मां चयो वाह 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 हमज़ा अकल इस्तेमालु कयो अथई। सो हिन पासे ही पंहिंजो ईट हेल्दी ठाहियो आहे जेको पाण त खाईंदो ई कोन्हे। इन मां तव्हां पाण छा खाईंदा आहियो? कॾहिं कॾहिं उहो कॾहिं कॾहिं अलाए कॾहिं ईंदो। इन करे एक्सरसाइज़ जो रखिया अथसि डंबल ई पंहिंजो मैट एक्सरसाइज़ मैट वग़ैरह रखियो आहे योगा मैट आहे। सो ख़ैर ॾाढी ख़ुशी थी मूंखे ॾाढो सुठो ठाहियो अथसि। ऐं हीअ हमज़ा जी क्लास बि हले वञी क्लास वठो इन लाइ निकिरंदी कोन या ॿारनि वटां ईंदी ई कोन्हे। ख़बर आहे ईंदसि न हिते त छिछोरो थी वेंदो पूरो पर हीअं मुंहिंजे पूरे घर में बसि वेरो हमज़ा बसि वेरो हीअं पूरे घर में एॾी सुठी ख़ुशबू लॻी पई आहे हुनजी पंहिंजो पुलाह जी। त हीट गोश्त आहे अञा ॻरियो ई न आहे एतिरी देरि थी वई आहे। सो वरी मां वरी ॿियो पाणी बि विधो आहे ताकी मुंहिंजी यखनी त ख़तमु न थिए। जी हिकिड़ो हमज़ा जो असाइनमेंट ॾेखारींदो मूंखे यादि अची वियो त हिकिड़ो मूं ज़ैद हीअ बि ठाहियो हो। हीअ DNA असां ठाहियो पर ॾाढी मुश्किल थी मूंखे सम्झ में आयो कोन पियो थींदो कीअं। हिकु हीअ बि ठाहे करे टीचर खे मोकिलिणो हुयो। सो मूं ज़ैद वॾी जान मारे इनखे ठाहियो। असांखे इलाही टाइम लॻो पर फाइनली ठाहे वियासीं। ऐं सारी सुठो चिपकायो किन ते आहे असांखे चिपकायो आहे पंहिंजो कटिंग बोर्ड जेको आहे मुंहिंजो किचन जो हुन ते चिपकाए ॾिनोसीं। सो खे इन पंहिंजो इहे नंढियूं नंढियूं एक्टिविटीज़ टीचर्स रखियूं आहिनि हिन जा बि ॿारनि खे मार्क्स वग़ैरह मिलंदा। सो तव्हांखे बि लॻे पियो त ॿुधाइजो DNA लॻे पियो त इन्हनि नंढियूं नंढियूं एक्टिविटीज़ जा बि टीचर्स मार्क्स ॾींदियूं कंहिंखे 10 कंहिंखे 20 15 ख़बर अथनि ॿारनि जी पढ़ाई कहिड़ी हलण वारी आहे। सो इन जे करे बसि नंढियूं नंढियूं एक्टिविटीज़ आहिनि जेके ॿार कनि वेठा। जी त गोश्त ॻरण में एतिरो टाइम लॻो जो मुंहिंजा हस्बैंड बि ऑफिस मां अची विया आहिनि पर अञा बि मूंखे अधु कलाकु लॻंदो जो हाणे सभु शयूं ठाहियां कयां। चङो टाइम लॻी वेंदो हिनखे अधु कलाकु मुंहिंजो अधु कलाकु हाणे थोरो सबर जो डुक पियो जंहिंसां तयारु करे वठां। चांवर मूं पंहिंजे हिसाब सां पुसाए रखिया हुआ पर चांवर वीचारा सही नमूने पुसी अधु कलाक खां पुसाईंदी आहियां। सो अधु कलाकु थी वियो मुंहिंजो पाणी बि कढी छॾियो। सो असां जल्दी सां शयूं ॾेखारे थी वठां अगरि आउं रिकॉर्डिंग में लॻंदसि त मूंखे अञा सिनेमा इलाही लेट थी वेंदी। तव्हांखे बिल्कुलु ॾेखारियां थी त कीअं कंदसि छा कंदसि उन खां पोइ घुमाए थी वठां कप खे। जी पे तव्हां ॾेखारे छॾियां त हीअ मां पंहिंजो हिनखे छाणे ऐं यखनी मां हेठि रखी छॾियो आहे। हा माशाल्लाह माशाल्लाह ॾाढी ख़ुशबू आहे त आराम सां रखां। हा त हिनखे मां साफ़ु करे छॾियो जेको पंहिंजो बसर वग़ैरह विधो उहो मां सॼो कढी करे साफ़ु करे रखी छॾियो आहे। ऐं हिते हिन में थोरी दही वेंदी असां पंहिंजे हिसाब सां थोरी विझंदी आहियां दही।
थोड़ी दही वेंदी पहिरीं बसर जो दाग कंदसि बसर दाग थींदो उन खां पोइ उन में हीअ विझंदसि इहा मुंहिंजो बसि अदरक थूम ऐं सावा मिर्च इन जी ख़ुशबू ॾाढी सुठी थींदी आहे या ऐं पेस्ट घर में ठाहींदी आहियां वठी कोन रखंदी आहियां जो उनजी ताज़े जी ख़ुशबू ॾाढी सुठी हूंदी आहे हीअ कुझु गरम मसाला जेके में वेंदा पंहिंजो तेज़पत्ता आहिनि थोरो अछो जीरो आहे थोरो पुलाह जीरी आहे जेके शाह ज़ीरो चवंदा आहिनि फूल पाते लाज़मी हर शइ में विझंदा आहिनि मूंखे ख़ुशबू ॾाढी वणंदी आहे उन खां थोरा लौंग कारा मिर्च पंहिंजो हीअ छा हूंदी आहे दालचीनी आहे ऐं हीअ बि मूंखे ॾाढा वणंदा आहिनि हिकु जेको पुलाह थोरो फिको थी वञे त पोइ हिनखे पीसे ऐं खाईंदे ॾाढो मज़ो ईंदो आहे हीअ मां पुसाए मां पाणी कढी छॾियो आहे त हीअ 350 ग्राम आहिनि तक़रीबन अधु किलो गोश्त आहे त 350 ग्राम सही आहे जो ईअं न गोश्त घटि थी वञे चांवर वधीक थी वञे त हमेशह चांवर घटि ई रखंदी आहियां सो ख़ैर जल्दी सां तयारु थी कयां जी पुलाह ठाहींदे मूंखे पंहिंजो हिकिड़ो किसो यादि अची वियो त पंहिंजो शादी खां पहिरीं एतिरो मां कुकिंग कंदी हुअसि पर एतिरियूं शयूं न ठाहींदी हुअसि इलाही शयूं मां शादी खां पोइ सिखियूं आहिनि सो ख़ैर मां पुलाह पे ठाहियो शुरू जा ॾींहं हुआ पुलाह ठाहिण जा शादी जा न पुलाह ठाहिण जा त मां छा कयो पुलाह वग़ैरह जो तयारु थी वियो पंहिंजो जॾहिं यखनी विझण जो टाइम आयो मतिलबु मां पंहिंजो सॼियूं शयूं तयारु करे छॾियूं मसाला वग़ैरह विझी करे यखनी जो टाइम आयो त मूंखे यखनी विझणु विसरी वई मां सादो पाणी विझी छॾियो मां चोड़ी पंहिंजो हाणे त ख़ुशबू न थींदी सॼी ख़ुशबू हूंदी यखनी जी आहे पर शुक्र आहे मां घणो पाणी न विधो हुयो गिलास खनि आई थिंक विधो हूंदो पर पोइ मां हुन में यखनी बि विधी उनखां पोइ जॾहिं चांवर विधा त बसि पोइ मां इहा चालाकी कई त मां उनखे बाहि तेज़ करे छॾी जो मुंहिंजो सॼा चांवर भत न थी वञनि हिन भत चांवर त दाल चांवर सां या खीर सां ई भत मज़ो ॾींदो आहे उहो मज़ो न ई ॾींदा सो मां मुंहिंजी बाहि तेज़ करे छॾी ताकी पंहिंजो सुठे नमूने चांवर तयारु थी वञनि वधीक नरम बि न थियनि त इहो मूंसां हिकिड़ो थी वियो भंड त उन खां पोइ हाणे केयरफुल रहंदी आहियां ऐं पाण सां गॾु ई यखनी रखंदी आहियां त नेक्स्ट टाइम वरी मूंसां कॾहिं कुझु थिए न सो ख़ैर बसि मसालो तयारु कंदे मां हिन में एक्स्ट्रा सिरियल में लूणु ऐं कारा मिर्च विधा हिन में ॻाढ़ा मिर्च इहे मां लौंगी विझी छॾिया आहिनि त ॿिया त मां न विधा ॿिया सावा मिर्च विधा हुआ ऐं टिया मां हिन में कारा मिर्च विधो कारे मिर्च जो टेस्ट ॾाढो सुठो हूंदो आहे ॿियो हेल्थ लाइ बि सुठा हूंदा आहिनि हेल्दी हूंदा आहिनि सो बसि इहे मां विधा आख़िर में मां थोरो हिन में साओ मसालो विधो ऐं उन खां बसि हिनखे एतिरो मतिलबु छॾे ॾिनो जेसिताईं चांवर मुंहिंजा ॻरी वञनि सही नमूने उनखां पोइ मां हिनजे मथां सिर्फ़ु ब्राउन अनियन विधो ऐं ब्राउन अनियन हमज़ा सां बिल्कुलु बि न आहे खाईंदो हमज़ा जे करे मूंखे उनखे चूंडे चांवर खाराइणा पवंदा आहिनि जी त तव्हां ॾिठो मां कीअं बिरयानी खे घुमाए रखियो बिरयानी दम ते वई हली आहे सो बिरयानी दम ते हाणे के 10-15 मिंट दम ॾींदसि ऐं जेकी यखनी बची मां तव्हांखे ॾेखारियां थी जेकी यखनी बची बाक़ी थोरी बची आहे वेठ हमज़ा हीअ बची हीअ आउं शाम जो पीअंदसि हीअ एज़ अ सूप हा खणो वञी छा पिया खणो छोकिरे जो मानी तयारु थी थिए या मुंहिंजो रब सो हीअ यखनी जेकी बची इहा राति जो पंहिंजो पी छॾंदसि कोई रही ताईं ख़बर ताक़त वारी हूंदी आहे ऐं हिते मां पंहिंजो हीअ कुझु हर्ब सां गॾु पंहिंजो ठाहियो आहे पीअण लाइ मानी खां पोइ मानी खे डाइजेस्ट बि करिणो हूंदो आहे सो हीअ मां कुझु शयूं विझी ठाहियो आहे जॾहिं पीअंदसि पोइ ॿुधाईंदीसांव जी इलाही तमाशनि खां पोइ फाइनली हमज़ा सां पंहिंजो क़ुर पियो पढ़े हमज़ा खे लॻी हुई बुख हमज़ा खे मानी कोन मिली जो चांवर दम ते ॿुधे नून को लंबा नहीं करना है ॿार ताबान थी विया आहिनि क़ुरान ऑनलाइन ट्यूशन ऑनलाइन स्कूल ऑनलाइन सभु शयूं ऑनलाइन दड़का खाई पढ़ंदो मूड हुई थोरो जो अपसेट थी वियो हुन मानी पे घुरी मुंहिंजो मानी में थोरो टाइम लॻंदो सोच अपसेट थी वियो आहे हमज़ा मना पियो करे मम्मा हींअर न खाओ मुंहिंजो क़ुरान ख़तमु थिए पोइ खां हस्बैंड खे लॻी आहे बुख सो ॾिसां छा कयां परे करे हिनखे ज़ूम थी कयां बसि स्मोक पेजिस सो ख़ैर जी त हीअ आहे बसि शक्ल पंहिंजे पुलाह जी खाई पोइ ॿुधाईंदीसांव कीअं थियो आहे जी त पुलाह तयारु थी वियो हाणे खाई करे तव्हांखे ॿुधाईंदासीं त कीअं थियो आहे हमज़ा हेॾां थी वियो जी हमज़ा मानी खाई वरिती जेकी हमज़ा रेडियूं करे खाधी त ॾाढी स्पाइसी थी अचे मूंखे लॻे कोन थो तो हस्बैंड का पुछो हुनजो स्पाइसी कोन्हे पर हमज़ा के ड्रामा घणा हूंदा आहिनि ऐं ठाही हमज़ा जी फरमाइश ते आहे सो हमज़ा ड्रामा कया आहिनि हाणे आउं खां थी ऐं आउं खाई तव्हांखे पोइ थोरी देरि खां पोइ रिव्यू ॾींदसि कीअं थियो ऐं आउं खाई वठां
बाद में दीदी न रश शुरू हो गए जी त मानी वानी थी हुई माशाल्लाह बिरयानी पुलाव ॾाढो सुठो थियो हो ख़ुशबूदार। अच्छा हाणे मां खणी मां तव्हांखे चयो पियो मां तव्हांखे ॿुधाईंदसि त हीउ रंग तुंहिंजो फिटी वियो। अच्छा उन ई टाइम पी छॾींदी आहियां त पंहिंजो हल्को हल्को येलो कलर जो हूंदो आहे, ॾाढो ख़ूबसूरत कलर हूंदो आहे। हींअर पेरो फिटल कोन्हे, सुठो ई आहे। त हीउ कलर चेंज थी वियो, हिन करे दालचीनी पंहिंजो रंग छॾियो आहे, उनजे करे जो कलर चेंज थी वियो। त हिन में आहे हिकिड़ो लौंग, हिकिड़ो पंहिंजो फोटो, नंढो फोटो जेको हूंदो आहे उहो आहे, थोरा पता आहिनि पंहिंजो मिंट जा, ऐं कुझु ॿियो छा विधो मूं हिन में, ॿियो थोरा कुझु ड्रॉप्स जेके मां लेमन जा विधा आहिनि। बसि इहे शयूं आहिनि, दालचीनी हुई बसि, हा इहे शयूं आहिनि। उहे हा सॉरी अदरक बि हुई हिन में, हा। अच्छा अदरक आउं यूज़ कंदी आहियां पंहिंजो हुनजी स्किन सां गॾु, जी स्किन आउं रिमूव कोन कंदी आहियां, स्किन सां गॾु विधी। सो हीअ आउं पीअंदे मूंखे जो टेस्ट बि ॾाढो वणंदो आहे। ऐं हीअ पंहिंजो अगरि जेके सिवानी वानी खाऊं था बसि, एतिरो कोन खाईंदी आहियां, हीअं ॾाढो मां घटि ई खाधो। पर जेको बि आहे मां वधीक थिए थी, कुझु बि थिए थो, त उनखे डाइजेस्ट करण लाइ ही ॾाढी सुठी हूंदी आहे। त ॾींहं में हिकु दफ़ो आउं हीअ ज़रूरु पीअंदी आहियां। ऐं राति जो जेको आहे, थकी पिया झले झले ॿई शयूं राति जो जेको आहे आउं पीअंदी आहियां पंहिंजो ॾेखारियो जेको तव्हांखे अजवाइन वग़ैरह जो कारे लूण में, उहो ॾाढो सुठो हूंदो आहे। जी मां पंहिंजो वीडियो ख़तमु पई कयां, मुंहिंजो ख़तमु कंदे कंदे तव्हांखे हिकिड़ी शइ ॿी ॾेखारियां जेको अॼु हमज़ा सां हिकिड़ो सुख थियो आहे, तव्हांखे ॾेखारियां थी। छा पियो कयो हमज़ा? मैथ पियो हले, ओके। त हमज़ा जो ट्यूशन पियो हले हाणे, पढ़ो पढ़ो वञा पई। जी त हमज़ा जो ट्यूशन पियो हले, ऐं विच तव्हां ॾिठो न, चवां पई न ॿार में सभु शयूं ऑनलाइन, स्कूल ऑनलाइन, ट्यूशन ऑनलाइन, क़ुरान ऑनलाइन। पोइ ॿार सुख थियो वञे, हुन खां पोइ माइटनि खे सुख करे छॾीनि। ऐं हमज़ा जी हर का शइ शुरू थियण खां पहिरीं जेके असांजे घर में रड़ियूं वाका हूंदा आहिनि, एॾियूं रड़ियूं हूंदियूं अथसि। हर शयुनि खे हूंदा 10-15 मिंट लेट स्टार्ट कयां, चाहे क्लास हुजे, चाहे ट्यूशन हुजे, ऐं चाहे क़ुरान हुजे। त हमज़ा जी हर ॻाल्हि ईअं हूंदी आहे। सो बसि पंहिंजो शाम अची थी आहे, असां वटि हाणे मुंहिंजो ट्यूशन आहे। ऐं उन खां पोइ बसि पंहिंजो पाण थकी वई आहियां। बसि इहा थोरी घणी बसि मुंहिंजी हुई त मां तव्हांखे ॾेखारियां वीडियो। ऐं अञा कंदसि, मुंहिंजो वीडियो इलाही राति ताईं हलंदो, त बसि इलाही वॾो थी वेंदो। सो बसि हाणे थोरो पंहिंजो थोरो वॉक वग़ैरह कंदसि, उन खां पोइ पंहिंजी मम्मी सां ॻाल्हाईंदसि, पोइ थोरी किताब बि पढ़ंदसि, तेसीं जे राति मग़रिब थी वेंदी आहे असां वटि। सो बसि इहो ॾींहुं ख़तमु थी वेंदो आहे ॿारनि सां गॾु पंहिंजो घर में कमकार में बिज़ी। सो ज़िद मूंखे त छेड़े वेठो, कैमरा ॾेखारिया न पाण भॼी वेंदो, मुसलसल मूंखे छेड़े वेठो। हम ज़िद निमाज़ पढ़ी वठो, हीअ हिन जो ट्यूशन हलियो पिए। मूं ज़िद जे करे लेट कयो, मानी असांजी लेट थी वई, 3 थी विया, जो हमज़ा जो क़ुरान 3 बजे ख़तमु थिया। त मूंखे हो त 3 बजे हमज़ा जो क़ुरान ख़तमु थिए, पोइ गॾु मानी था खाऊं। त 3 बजे मुंहिंजी ज़ैन मां निकिरियो, ज़ैद जो क़ुरान हो। त हीअं 3 बजे खां 4 बजे ताईं हिन जो क़ुरान ट्यूशन हो, ज़ैद जो हमज़ा जो क़ुरान खां पोइ हिन जो ट्यूशन हो। त 3 खां 4 जो ट्यूशन हुयो, हिन पढ़ियो, हींअर मूं हुनखे मानी खाराई आहे, हाणे हमज़ा जो ट्यूशन पढ़े। सो असां वटि 4:15 थी चुका आहिनि। सो बसि हाणे पंहिंजो वीडियो ख़तमु थी कयां। उमेद थी कयां तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आयो हूंदो। पसंदि सुठो कमेंट्स कजो, मुंहिंजे वीडियो हमज़ा ज़ैद डिस्टर्ब वेठो करे, सुठो लॻे त मुंहिंजे वीडियो खे लाइक कजो, मूंखे सुठा कमेंट्स कजो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो। इजाज़त ॾियो, इंशाल्लाह हूंदासीं वरी कंहिं ॿिए व्लॉग में। पंहिंजो ख्यालु रखिजो, मूंखे वेंदो यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।